कराची में बरसात सबब सिटी कोर्ट के दाख़िली रस्तन ते पानी भीजी वियो आहे। सिटी कोर्ट के मरकज़ी दरवाजे वटि पानी जमा थियण करे वकीलनि ऐं साइलिन खे अचवञ में शदीद परेशानी के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। कराची में ही ख़बर असां शेयर कयूं पिया। बरसात सबब सिटी कोर्ट के दाख़िली रस्तन ते गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां पानी जमा थियल आहे। इन पानी जे करे पानी जेको आहे मरकज़ी दरवाजे वटि जमा थियल आहे, जंहिंजे करे वकीलनि ऐं साइलिन खे अचवञ में शदीद परेशानी के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। कराची में ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾी पिया। बरसात सबब सिटी कोर्ट के दाख़िली रस्तन ते गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां पानी जमा थियल आहे, जंहिंजे निकात जे लाइ के भी कोशिशूं या इंतज़ाम न पिया कया वञनि। सिटी कोर्ट के मरकज़ी दरवाजे वटि पानी जमा थियण जे करे वकीलनि ऐं साइलिन खे अचवञ में शदीद परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। मंज़र भी अव्हांखे टाइम न्यूज़ की स्क्रीन ते ॾेखारी पिया। सिटी कोर्ट जो दाख़िली रस्तो आहे ही मेन, जिते बरसात जो पानी जेको आहे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां जमा थियल आहे। पानी जे जमा थियण करे वकीलनि ऐं साइलिन खे अचवञ में शदीद परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे।